पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी सीनियर अगवान इस्लामदीन शेख की हिदायत तहत पुराने सखर के बाबनशाह कॉलोनी धारेजा पाड़े में अवामी मसलन के सिलसिले में प्रोग्राम मुनक्किद करायो वियो। इलाके वासिन वहीद नूनारी, सलीम नूनारी, अब्दुल जब्बार नूनारी, अली गौहर भुट्टो, अब्दुल वहाब भुट्टो, सजाद भुट्टो, इमरान ऐं ॿियनि जी दावत ते सखर हाउस के पीपी वर्कर ऐं समाजी अगवान सैयद ज़ाहिद शाह वर्करनि सां गॾु पहुतो त रहवासिन संदसि भरपूर आजियां कंदे खेनि गुलनि जा हार पाराया। जीए भुट्टो, जीए शहीद राणी, जीए इस्लामदीन शेख जा नारा पिण हया। इलाइक़े वासिन सैयद ज़ाहिद शाह बुखारी के इलाइक़े जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी। हिन मौक़े ते सखर हाउस जे पीपी वर्कर ज़ाहिद बुखारी रहवासिन खे ख़ातिरी कराई त मेयर सखर अरसलान इस्लाम शेख अव्हां जे पाड़े जे मसइलनि खे हल कंदो। जल्दी अव्हां जे इलाइक़े में तरक़ियाती कम कराया वेंदा। बाबनशाह कॉलोनी के रहवासिन के बलदियाती ऐं बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। पीपल्स पार्टी जो जियालो मेयर अरसलान शेख सखर जे हर हिक पाड़े जी आवाम के सहूलतुनि जी फरहामी लाइ भरपूर किरदार अदा कंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।